चढ़ा तोखे चोरे ॿोलीअ विधो ॿियनि, ॾेई रेह रूपे जो जोड़े रखियो जिन, मूंखे मेहार मन जीअं तोखे लार फिराक जी। पालतू जानवरनि खे गिची में बदिजंदड़ ही चढ़ा ऐं चढ़ियूं भाग्यनि जो हिकु अहिड़ो ज़ौक़ ऐं शौक़ु आहे जंहिंजो को बि हंधि ऐं छेड़ो कोन्हे। चढ़ियूं ऐं चढ़ा अक्सर करे माल जी सांभर ख़ातिर ॿधा वञनि था, उन करे चढ़नि ऐं चढ़ियनि जे कुटुंब खे गॾाए हिक ई नाले सां सांभर बि सॾियो वञे थो। हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई पंहिंजे रिसाले जे सुर सुहिणी में बि उन सांभर जो ख़ूब ज़िक्र कयो आहे। सुते संभारनि जूं ॿुध मथे ॿोलियूं, उथियो आधी राति जो हीअड़ो करे होलियूं, इश्क जूं अलोलियूं विढ़ंदियूं आयूं वीर सां। भिटाई वटि जेका ख़ासि संभार जूं जेके शयूं अचनि उन में चारि इहे शयूं अचनि थियूं। घंड अचे थो, खरक अचे थी, संभार अचे थी, चढ़ो अचे थो। इन जा मुख़्तलिफ़ बैतनि में मुख़्तलिफ़ तरीक़नि सां, पर थीम जेको भिटाई वरितो आहे उहो इहो वरितो आहे त सुहिणी चवे थी आउं त अगरि सुम्ही पवां पर मूंखे मेहार जी यादगिरी नथी सुम्हण ॾे। हाणे यादगिरी जो सोर्स जेको हुन ठाहियो आहे सो ठाहियो आहे हिनखे चढ़नि खे, हुनजे आवाज़ खे। इन हिकिड़े मौज़ूअ खे भिटाई पूरे हिकिड़े दास्तान में वेही ऐं सुहिणीअ खे मेहार जी संभाल ॾिनी। उहो जेको आवाज़नि जो जेको थीम आहे उहो उनखे भिटाई एॾो सुहिणो लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे त चौधारी चढ़ा ॿुरनि ॿेलायुनि जा। त ॿुरनि लफ़्ज़ जेको आहे, ॿुरनि हिकिड़ो आवाज़ जी ख़ासि हिकिड़ो यानी अंदाज़ आहे, स्टाइल आहे जेके हुन ॿुरनि जे लफ़्ज़ में इस्तेमालु कयो आहे, जेको आवाज़ मुसलसल अचे थो। चढ़नि चोरी आहियां सुख थी सुम्हां कीअं, ऐं त सुम्ही रहां सुख सां पर मूंखे चढ़ा सुम्हण ई नथा ॾियनि। भिटाई जेको आहे हुन में कई कैफ़ियतूं पैदा करे थो। ॿेले पास ॿुरनि चढ़नि मूंखे चोरियो, त ॿेले जे मां जेके आवाज़ अचनि पिया चढ़नि जा उहे मूंखे माना सुजाॻ कनि पिया। हाणे भिटाई वटि इहो हिकिड़ो ख़ासि जेको मेहार जी मेन सां मुंसलिक थीम आहे सुहिणीअ में, उहो संभारूं करे थो, उहो यादगिरियूं कराए थो, उहो सुहिणीअ खे सुजाॻ थो करे त आधी राति थी वई आहे त उथे सीड़े में घिर। तसवुरु आहे भिटाई वटि इन आवाज़ जो, इहो सॼो तसवुरु सुहिणीअ जे लाइ रहनुमा बि आहे त सुहिणी जे लाइ उहो हिकिड़े क़िस्म जो यानी ज़रियो बि आहे यादगिरी करण जो। जेको मटर आहे उनजी उहो चवनि था त उनजो जेको आवाज़ आहे उहो तव्हांजे रूह खे जाॻाए थो, माना उहो जाॻंदे रहण जी निशानी ॾिए थो। उनजो हिकिड़ो मौसीक़ी सां तालुक़ु आहे, उनजो तसवुफ़ सां तालुक़ु आहे, ऐं उहो जेको तव्हांजो रूह आहे उनखे जाॻाइण में, जाॻंदे रहण में माना उनजो रोल आहे पंहिंजी जॻह ते। बाक़ी धनार जे लाइ उहो हिकिड़ी मौसीक़ी आहे, असांजे लाइ उहो हिकिड़ो आम आवाज़ु आहे, पर जेको धनार माल सां गॾु रहे थो उनजे लाइ उहो हिकिड़ी वॾी मौसीक़ी आहे जेको भिटनि में वेठो आहे उनजे। चढ़ाई चढ़ियूं चौपाए माल खे ॿिनि मक़सदनि ख़ातिर ॿधियूं वेंदियूं आहिनि। उहे चढ़ियूं ऐं चढ़ा ॿधण जो हिकु ख़ासि मक़सदु इहो आहे त जीअं नज़रनि खां ओझल थी वियल माल जी संभार करे सघिजे, ऐं ॿियो मक़सदु इहो हूंदो आहे त माल जी गिची में ॿधल चढ़नि ऐं चढ़ियनि ज़रिए ख़ूबसूरत सुर विखरंदा रहनि त जीअं माहौल में ख़ुशगवारियत जो अहसासु पैदा थींदो रहे। जेके जानवर आहिनि उनमें मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं शयूं ॿधबियूं आहिनि। जीअं मिसाल तौरु ॿकरी आहे उनमें किड़क ॿधबी आहे, या रिढ आहे उनमें बि किड़क ॿधबी आहे। जॾहिं वरी ढगी ते अचूं था त ढगी में वरी मटर बि ॿधबो आहे, ऐं ॿी जंहिंखे छेर चवंदा आहिनि, ऐं कुझु माण्हू उनखे चंग बि चवनि था जेका पितल जी ठहियलु हूंदी आहे, उहा ॿधंदा आहिनि। ऐं वरी जे उठ में अचूं था त उनमें वरी मटर बि ॿधबो आहे ऐं वॾी संभार बि ॿधबी आहे। जेको वॾो मटर आहे या जेको वॾो जेको चढ़ो आहे जंहिंखे घंड बि चवनि था, उहा इन लाइ ॿधी वेंदी जेको अॻुवाणी करे थो उनजे लाइ। बाक़ी जेके ॿधा वेंदा आहिनि उनमें हिकिड़ो त ख़फ़्त आहे, शौक़ु आहे। जेको धनार आहे, जेको भाॻियो आहे, उहो हिकिड़ो त ख़फ़्त में ॿधंदो आहे। जेको हाराड़ो जानवर हूंदो आहे उनमें बि ॿधंदा आहिनि, उहो केॾांहुं टुटी वञे त भाॻे खे ख़बर पए त दादा मुंहिंजो फलाणो जेको जानवर आहे उहो टुटी वियो आहे। ॿियो कॾहिं कॾहिं विञाइजी वेंदो आहे माल, त माल विञाइजी वञण जे लाइ बि उनखे माना मटर ॿधो वेंदो आहे। उनजे उहो वाॼे खे सुञाणींदो आहे त भाई हीउ मुंहिंजे मटर जो। जेको जानवरनि सां गॾु माण्हू रहे थो उहे जानवरनि जे आदतनि, हुनजे हलणनि ऐं हुनजी जेका मटर जी वजत आहे, पंहिंजे जानवर जे मटर जी वजत बि हू सुञाणे वेंदो। छो जो वजत जो घणो तालुक़ु आहे जानवर जे हलण सां, हुनजी हलणी सां। त हुनखे ख़बर पइजी वेंदी त इहो जेको मटर वॼे पियो, इहा जेका किड़क वॼे पई, इहो जेको घंड वॼे पियो,
इहो मुंहिंजे जानवर जो आहे उहो माने किलोमीटर ते 2 किलोमीटर ते बि हुनखे ख़बर पइजी वेंदी आहे। जेॾीमहिल वलर को चरंदो पियो आहे, तव्हां जेकॾहिं कंहिं भिट ते बीठा हुजो ऐं अंदरि ॾहर में को वलर चरे पियो ढगियुनि जो ॿकरियुनि जो ऐं गॾियल चरे पियो, त उन ॾहर में हिकिड़ी अजीब मुसीक़ियत पैदा थींदी आहे। माना हिकिड़ी किड़क वॼंदी, वरी ॿी किड़क वॼंदी, वरी टियों मटर वॼंदो, त उते जेका हिकिड़ी ॾहर जे अंदरि मूसीक़ी थिए थी उहा ख़ुदि हुनखे धनार खे बि वणे थी। ऐं धनार चाहींदो आहे त मुंहिंजे वलर में मौसीक़ियत हुजे। त धनार जी मौसीक़ी जो जिते बांसुरी सां, जिते चंग सां, जिते बोड़ींदे सां तालुक़ु आहे, उते जो उते उन जेका मटर आहे, जेको किड़क आहे, जेको उनजो वाॼो आहे, जेका उन सां बि उनजो माना तालुक़ु आहे। धनार जॾहिं माल चारे वापसि मोटे थो वञे, अंदरि जी कैफ़ियत ॾाढी ख़ुशी वारी हूंदी आहे। माल खे उनजा जॾहिं कुखियूं भरियल ॾिसंदो आहे त हुनखे माना हिकिड़ी क़िस्म जी हिकिड़ो लज़त पई ईंदी आहे। ॿिए पासे वलर आहे, वॻ आहे, का शइ विञाइजी न वञे त इहो आवाज़ु ॿुधाईंदो, जेका शइ जुदा थी वई वॻ खां या वलर खां, उहा उन आवाज़ जे उन ते माण्हू पेर खणी उनते पुॼंदो ऐं हुनखे वापसि वारे सघंदो। को जानवर न खाई वञेसि या वरी चोरी न थी वञे। राति जो अगरि अहिड़ो माल आहे ऐं चोर अची हुनखे छोड़े थो त उहो छोड़णु न ॾींदो। उहो जहिड़ो कंधु हणंदो, जहिड़ो आवाज़ु ज़ोर सां थींदा, भाॻियो जाॻी पवंदो। जेको आवाज़ु आहे बुनियादी, इहो आवाज़ु हवास आहे, जेका असांजे हवास खामसा आहे न, हुन में आवाज़ु आहे, उहो हिकिड़ो हवास आहे। उहो जेको आहे, जेका शइ नज़र खां परे आहे, उनखे बि इहो आवाज़ु नज़र जे अॻियां करे छॾे थो। इहो ई ख़ासि उनजो मक़सदु आहे। चड़ा ऐं चड़ियूं ठाहिण जो कमु कारिया अंजाम ॾियनि था। कारिया या लोहार वॾे अंग में चड़ा ठाहे बाज़ारनि में मोकिलीनि था, जितां भाॻिया चड़ा ऐं चड़ियूं ख़रीद करे वञी उन्हनि चड़नि ऐं चड़ियुनि जो आवाज़ु ठहिराईंदा आहिनि। सिंध में ख़ासि तौर ते मशहूरु चड़ो आहे या जेको मटर आहे, उहो मुल्तान मां जेके ईंदा आहिनि मटर या चड़ा, उनखे सिंध जा भाॻिया माना वधीक पसंदि कनि था। इन जे करे जो असां वटां जेका मुल्तान जी जमायत वेंदी, उहा घणो करे उतां वठी ईंदी हुई। ऐं ॿी शइ इहा आहे त हिते सिंध में लोहार बि ख़ासि करे ठाहिनि था। घणो करे लोहारनि में इहो आहे, पर लोहार मुंहिंजी सम्झ में ॿाहिरां घणो मटर अचे थो असां वटि ठाहिण जे बदिरां, पर हिते लोहार ख़ासि करे ठाहींदा आहिनि मटर किड़क या इहे। ऐं उनखे जेको वाॼो ॾींदो आहे, उहो कुझु लोहार ख़ासि तौर ते हूंदा आहिनि, पर हिकिड़ा मख़सूसु धकींदड़ हूंदा आहिनि, जंहिंखे धाका चइबो आहे। उहे उनखे धकण, उनखे मौसीक़ियत या जेको आवाज़ु आहे उहो ॾींदा आहिनि। ऐं उन्हनि में कुझु त भाॻिया अहिड़ा हूंदा आहिनि जेके धकींदा आहिनि मटर खे, ऐं कुझु मख़सूसु धाका हूंदा आहिनि जेके अॻे ॻोठनि में हलंदा पिया हुआ, पर हाणे उहे नथा अचनि, पर अॻे हलंदा पिया। हाणे माण्हू वरी भाॻिए खां धकराइनि था। उन धाकनि जो हिकिड़ो चवणु इहो आहे त असां माना जेकॾहिं मटर जेकॾहिं उठ में ॿधणो आहे त उनजो वाॼो उनखे उठ जे हिसाब सां बीहारींदा आहिनि। जेकॾहिं मेंह में ॿधणो आहे त मेंह जे हिसाब सां बीहारींदा आहिनि। जेकॾहिं ढगी में ॿधणो हूंदो आहे त ढगी जे हिसाब सां बीहारींदा आहिनि। ऐं जेकॾहिं ॿिए कंहिं ॿकरी में या कंहिं इवन किड़क जेका नंढड़ी थींदी आहे उनखे बि धकींदा आहिनि। चड़नि ऐं चड़ियुनि में सुर ऐं सौज़ पैदा करण जा अलॻि अलॻि कारीगर आहिनि, जिन खे चड़ा ठपींदड़ या धाकवार बि सॾियो वञे थो। अछड़े थर जे वीराही वारे इलाइक़े सां तालुक़ु रखंदड़ ही काको आदम चानियो आहे। काको आदम चानियो बि ख़ूब चड़ा ऐं चड़ियूं ठपे थो। संदसि ठपियल चड़नि ऐं चड़ियुनि जो आवाज़ु ॿुधी दिलि चाहींदी आहे त सॼो ॾींहुं उहे चड़ा ऐं चड़ियूं वॼंदियूं रहनि ऐं माण्हू हिकु कनूं थी पियो उन्हनि चड़नि ऐं चड़ियुनि जा आवाज़ कनाईंदो रहे। छा नालो आहे तव्हांजो? आदम साईं। पाण केरु मुड़ुसु आहियो? चानियूं। पाण हींअर किथे वेठा आहियूं? हींअर वेठा आहियूं वीराई ते, वीराई ॻोठ। वीराई खिपरे खां घणो उतर आहे? 24 माइल साईं। पूरा? हा। ऐं पंधु अचिजे त घणा ॾींहं लॻंदा? साईं जहिड़ो करे असांजे लाइ ॾींहुं, अव्हांजे लाइ 2 ॾींहं। छो? साईं त फ़र्क़ु ज़रूरी बीहंदो। हीउ जो चड़ा कुटियो था त तव्हांखे चवनि छा था, कहिड़े नाले सां सॾीनि था? साईं असांखे जहिड़ो करे त चड़ा ठपींदड़ बि चईंदा त धाकवार बि चवंदा। धाकवार बि? हा वाह। धक हणी हिनखे ॿोली ॾियो था? ठाहींदा। हा साईं। काको आदम चानियो ॿुधाए थो त चड़नि ऐं चड़ियुनि जी इब्तिदाई तौर चकरी ठहे थी। उहा चकरी लोह जी चादर मां जुड़ंदी आहे। चड़े या चड़ी जो जॾहिं खोखो तयारु थी बाज़ार में ईंदो आहे त भाॻिया उन चड़े या चड़ी खे खणी धाकारनि वटि पहुचनि था। उनखां पोइ उन चड़े या चड़ी खे सुरीलो आवाज़ु ॾियण लाइ संदन कमु शुरू थी वञे। कीअं चड़ो ही ठहे कीअं थो?
सही कुदरत जे हिसाब सां जेको ॿियो निज़ाम गाॾीअ जो मोटर जो साइकिल मोटर जो हे हो ठहियो तीअं हवाई जहाज़ जो तीअं खणी हीअ स्कीम बि ख़ुदा पैदा कई न ही मुंहिंजो ठहियो कीअं ठहे कीअं थो सही ठहे थो जो पहिरीं हिन जो इहो घरो ठहे थो तंहिंखां पोइ हिन जी चकरी ठहे थी तंहिंखां पोइ हिन जो पाहो मिले थो 3 शयूं हिन जो जोड़ थियण जूं तॾहिं हीअ जुड़ी तयारु थिए थो बोतो ठहे थो बोतो ठहे थो ऐं उन खां पोइ हिन जी मरामत हिन खे लार मिलाइण हिन खे धक हणण जीअं को मास्तर शागिर्द खे मोचड़ाट करे तीअं हिन सां वरी मोचड़ाट कबी तॾहिं सुर ते ईंदो न त सुर में न हूंदो हाणे त मास्तरनि खे झल पला त मार न ॾियो त असां बि ठुड़का पूरा पिया हिन खे ॾिया बोतो जेको आहे हिन जो उहो कीअं ठहे किथे ठहे सही सां ठहे सही ठहे अहिड़े सवा त लोह चादर कटे लोह खे तपाए पोइ हिन जो जोड़ मिलाईंदा जोड़ मिलाए हिन जूं मेखूं मिलाईंदा पोइ हुन जो ठाहींदा चक्रो चक्रे जे मथां हिन जो हीउ ठाहींदा ढकणूं ठाहे जंहिंमहिल पाव विहारे तंहिंखां पोइ हिन खे रेव मिलाए तयारु कंदा सिर्फ़ु तयारु करे हिन मां हथ कढंदा ॿीअ मरामत हुन जे वस में न हूंदी आहे जेके ठाहिनि था हा उन ॿीअ न उन्हनि खे छा चइजे जेके ठाहिनि था हिन खे साईं उहे बि लोहार कारिया चड़े ऐं चड़ी जी असुलु सुञाणप उन जी लार मां थिए थी छाकाणि त उहा ई चड़ी ऐं चड़े जी ॿोली हुजे थी लार लाइ लोही तार हॾो ऐं कूंभट जी काठी इस्तेमालु कई वेंदी आहे कूंभट जी काठी उन जे सुकल पाड़ मां हासिलु थिए थी उहा ई काठी चड़े या चड़ी जी लार लाइ सभ खां वधीक लाभाइती काठी तसवर कई वेंदी आहे ॿोली जी मरामत में केतिरो टाइम लॻे थो हिकिड़े जेकर जहिड़ो करे हिकिड़ो त उहा ई शइ चादर ठही जे चोथे धक खां पोइ सही हिकिड़ी उहा ई चादर ठही जो जहिड़ो करे कलाक बि वठी थी वञे छा त चादर कसीए त उहो मोचड़ाट घणी वठे थो शैतान वारी शइ हिकिड़े घस वारींदो ॿिए वहंदी हा त हिन चादर जे ग़लति त इहो सिघो कोन ठहंदो पोइ छा त असीं वरी हिन खे बाहि में हणंदा आहियूं छिणनि जो खूरो माल छिणा आहिनि हुननि जो खूरो ठाहे हुन में काठी कढे हुन में नाखींदासीं वरी हिकिड़े इहो पचंदो हिन खे पाणी तेज़ हूंदो आहे त हू ॿोली न खणंदो आहे पोइ हिन खे उन खूरे मंझि बाहि जे में नाखींदासीं त हिन जो पाणी हिन खे वाधारे आयल हूंदो त इहो ॻरी वरी हुन जो पाणी सख़्तु थींदो तंहिंखां पोइ हिन खे जेॾां धकु मिलाईंदासीं ओॾां अॻिते ईंदो पोइते कोन थींदो लार जा 2 टे क़िस्म आहिनि हिकिड़ी लार उहा हूंदी आहे जेका कंडी जी काठी हूंदी आहे उनजो विच वारो हिसो जेको कारो हूंदो आहे उनखे कटे उन मंझां लार ठाहींदा आहिनि हिकिड़ो वरी हॾे मंझां बि लार ठहींदी आहे उन जो बि आवाज़ु डिफरेंट थींदो आहे मुख़्तलिफ़ थींदो आहे पर धकींदड़ उनखे आवाज़ खे बीहारींदा आहिनि बकरी जे हिसाब सां ढगी जे हिसाब सां या उन जानवर जे हिसाब सां साईं हिन मंझि कूंभट जी लार विझूं था पहिरियों नंबर ॿिए नंबर में ॿारुख 3 नंबर में कंडी 3 काठियूं हिन मुल्क जूं जेके 3 काठियूं हिन में पकियूं पवंदियूं ऐं हॾी जी बि विझो था हा उहा आख़िरी न आहे त पोइ हॾी आहे ऐं लोह जी बि विझो था साईं बिल्कुलु लोह जी लार आहे शहरनि में त लोह जूं लारूं उते ई उते वेकिरे वारा जेके वापारी हूंदा उहे लोह जूं लारूं फासायो मिड़ई चिण करे हुनखे रवानो कंदा कंहिंसां गॾु बाक़ी उनमें मज़ो न हूंदो न साईं चड़नि ऐं चड़ियुनि जा अलॻि अलॻि नाला आहिनि इंसाननि पारां पालजंदड़ हर जानवर खे बि अलॻि अलॻि क़िस्म जूं चड़ियूं ऐं चड़ा ॿधा वेंदा आहिनि काको आदम चानी हो हर माल खे ॿधजंदड़ चड़नि ऐं चड़ियुनि तोड़े उन्हनि जे ॿोलनि ऐं ॿोलियुनि बाबति ही तफ़सील ॿुधाए थो चड़नि जा त सही नमूना जामन ॿौरा हकड़ उथेड़ हकड़ जांवरा हकड़ ॿतड़ साईं नारी सरला नारी हर क़िस्म सभु कंहिंजो उहे त पोइ ॿोलीअ जा फ़र्क़ु आहिनि जहिड़ी बीहारे सघे भाॻियो चवंदो मूंखे हिन ॿोलीअ में छॾे ॾे त असां हुनखे उन वाट विझी छॾंदा आहियूं खणी ईंदो आहे न पुछंदा आहियूं त बाबा कहिड़े माल जा सांभर आहिनि या उठ जो हुजे त उन वाट छॾूं हुजे मेह जो त उन वाट छॾूं हुजे जेकॾहिं ढॻीअ जो त उन रस्ते था छॾूं हुजे ॿकरे अॾ जो त उन रस्ते था छॾूं ओठे माल खे कहिड़ो सुर तव्हां विझंदव साईं ओठे माल खे असां जहिड़ो करे दाॿुड़ हकड़ बि ॿधंदा आहियूं ऐं ॿौरा बि ॿधंदा आहियूं हर माल जो तौरु हिसाबु पंहिंजो गऊं खे चंगड़ी खरकी चड़ो जंहिं मां जेको सांभर खणी सघे ऐं जंहिं ते शौक़ु भाॻी धणार जो हुजे उहो ॿधे चंगड़ी हीअ हिते हुई न उहो परियां
ये चंगड़ी मैं के वरी केड़ी बदंदासी पाण से मैं जो चढ़ो जो हिते तो के मुंह देखारियो क्या कारे थियो ही पे नालो छा है इने जो जी सरलो ये सरलो बियो मैं के छा बदी सकजे तो हिन जो भाव नारी वो पाट बोली कोनी वो बस सांबर मां मेन जा ब बोलियो उठन जो घणी बोलियो उठन जो बोलियो ब केड़ियो केड़ियो साई जावरा बत्तड़ बाकरे माल के बाकरे माल जो जड़ो करे ते जावरी रिड आया दाबड़ हकड़ बकरी सांबर बबड़ एकड़ा नटला मीटर बचन था हाँ साईं उहे वरी केर था ठाइन उहे ठन उते ही शहरन में ता उनके हिसाब किताब बोलिए जो हित दियोना खरकी खणो दिसू केड़ी है खरकी हित लाई वजनी है खरकी हाओ तू एडो वजन खणी वने थी साईं उठ बि एडो खणी सके थी उठ तो वधिक ताकत वाला हाँ न गऊ खणी सके थी गऊ खणी सके थी साईं माल के में माहे माल के न बदबो न से बदे सके थो छा जे करे ये बेडी मिट्टी में सुक कदी हुआ तो पांदी पानी में जब मिट्टी लोह करे छंदी इन जो आवाज न खुलंदो चढ़ो केड़ो आ चढ़ो साईं ही चढ़ा ऐं बियो चढ़ी ये चढ़ी इन खां अलावा ही साईं किरकड़ो मटर और ते कयो से नके ई किरकड़ो मटर है हाँ सांबर के धड़ा सुञाणींदा बाकी कोई न सुञाण सके न छा जे करे दिल हूंदी ख्याल हूंदो त माल धणीअ खे सुञाणींदो धणी हुनजो सांबर बि सुञाणींदो माल खे सुञाणींदो चढ़नि ऐं चढ़ियनि खे ॿोली ॾियण लाइ धाकारनि वटि पंहिंजा अलॻि औज़ार हूंदा आहिनि उन्हनि औज़ारनि में सांधाण हथोड़ी ऐं पकड़ निमाया हुजनि था सांधाण में चढ़े या चढ़ी खे फासाए उन मथां मुतरके या हथोड़े जा हल्का हल्का धक हणबा आहिनि त जीअं चढ़े या चढ़ी जी चादर खे हिकु ख़ासि अंदाज़ सां मोड़े उन में चढ़े ऐं चढ़ी मां निकिरंदड़ आवाज़ असुल में लार ऐं चढ़े तोड़े चढ़ी जी चादर जो मेलाप हुजे थो उन मेलाप मां अलॻि अलॻि सुर विखरनि था ऐं इहो ई पोइ चढ़े तोड़े चढ़ी जो आवाज़ बणिजी वञे थो तहां जेके औज़ार कम आणियो था उन्हनि जा नाला छा आहिनि साईं हिकिड़ी सांधाण हथोड़ी पकड़ इहे साईं हुजनि चढ़नि तोड़े चढ़ियनि खे सुरीला आवाज़ बख़्शींदड़ धाकारा पंहिंजे कम जा इंतिहाई माहिर हूंदा आहिनि हू चढ़नि ऐं चढ़ियनि में आवाज़ पैदा करण जी बाक़ाइदगी सां सिख्या बि वठनि था जीअं काके आदम चानी हे उन जी सिख्या वरिती आहे हू ॿुधाए थो त हुन ॿिनि उस्तादनि खां सिख्या वरिती ऐं चढ़नि तोड़े चढ़ियनि जा सुर दिमाग़ में अहिड़ी रीति विहारे छॾिया आहिनि जो हाणे उहे सुर तसवर बणिजी संदसि दिमाग़ में गूंजनि था साईं असां जहिड़ो करे इहे हिसाब ॻोल्हे कारीगरनि वटि वेही ॻोल्हे उन शइ जा हिसाब पंहिंजे दिमाग़ में विहारियासीं त माल बणा हुन कारीगर खे हीअ शइ अहिड़े नमूने ते हुई असां उहो पंहिंजो हिसाब पंहिंजे वजूद में विहारे उन कम खे संभालियोसीं उन हिसाब सां तव्हां सिखियो हा साईं घणा साल सिखियो जहिड़ो करे असां जहिड़ो करे कम से कम तॾहिं 4 साल 3-4 साल जहिड़ो करे ठाहिण वरी फिटण त वरी उस्ताद वटि ॾियण जे वरी ठाहिण तंहिंखां पोइ असां कामयाबु हुआसीं जीअं माल जा पालींदड़ जानवरनि जो अलॻि अलॻि शौक़ ऐं ज़ौक़ रखनि था तीअं माल में चढ़ा ऐं चढ़ियूं ॿधंदड़ भाॻनि जा शौक़ बि जुदा जुदा ऐं निराला हूंदा आहिनि के धनार ऐं पंहिवार रुगो माल जी ॾिस मालूम करण लाइ माल खे चढ़ा ऐं चढ़ियूं ॿधंदा आहिनि त वरी के धनार ऐं पंहिवार पंहिंजे माल खे ॿिए माल खां जुदा सुञाणप ॾियण लाइ बि चढ़ा ऐं चढ़ियूं ॿधीनि था हीअं चढ़नि ऐं चढ़ियनि जी वजह सां बि भाग्य जे माल जी निस्बत सां जुदा सुञाणप ठही साम्हूं ईंदी ही जेको चढ़ा या चढ़ियूं या मीटर या मटर ये ॿधबा छो आहिनि सही बदबानी इन जे लाइ हिकिड़ो त माल हिक ॿिए जे हिसाब सां वहंदो गॾु हिन जे ॿुधण सां गॾु वहंदो हिकिड़ो त माल जंग थो रहिजी वञे त लयो थो वञे नथो अखियुनि खां परे थी थो वञे
त ही जे मैं बदल है त कनस ॿुधे थो त माल हेॾां को माल जो चढ़ो वॼे थो बड़ा इहो मुंहिंजे जो जा वञा ॾिसां एतिरे जे लाइ इहो माल जे ॾस जो सॾु अथई तो सॾु करे ॿुधायो त तव्हांजी शइ फलाणी जाइ वेठी ही जे कॾहिं कंहिं जाइ वेझो हूंदो त तमामु वॼण सां सॾु कंदो त माल तव्हांजो हेॾां बीठो आहे पाणे ख़बर पवंदी पर कॾहिं ईअं बि थींदो आहे त हिकिड़नि भाग्यनि खे हिकिड़ा सुर ॾिना हुजनि बि ऐं ॿियनि भाग्यनि खे वरी ॿिया सुर ॾिना हुजनि कुदरती निज़ाम आहे इहो कुदरती निज़ाम हर भाग्य खे रस्तो पंहिंजो मिलियो आहे हर भाग्य खे पंहिंजो रस्तो मिलियो मिसाल मुंहिंजो माल हुजे त मुंहिंजे माल में जेके चड़ा बदल हूंदा उहे अलॻि हूंदा उन हिसाब जा हूंदा आवाज़ अलॻि हूंदो आवाज़ अलॻि हूंदो जेको तुंहिंजो माल हूंदो उन माल जे हिसाब सां आवाज़ हूंदो ऐं तव्हांजा अलॻि हुजनि ॿियनि भाग्यनि जा ओठारनि जा अलॻि हुजनि मेहारनि जा अलॻि हुजनि सभु को ईअं न मिसाल तव्हां वटि बि ठगियूं मूं वटि बि ठगियूं हाणे उन्हनि जा आवाज़ अलॻि थी सघनि था या उहे न उहे जेकॾहिं मटाराए भाॻियो छॾे थो त भली मूंखे भुल थी वञे हिकिड़ी आवाज़ हूंदो न त हिकिड़ो हूंदो छा जे करे ॿेले में हेॾा माल गॾिबा हिसाबनि खां ॿाहिरि सभु को पंहिंजे आवाज़ खे सुञाणींदो त होॾो मुंहिंजो माल आहे होॾो फलाणे जो माल आहे अहिड़ा हिसाब हूंदा ही कुदरती को हिसाब आहे त एॾो सारो हिन में आवाज़ अचे बसि अलाह जी दुआ आहे अलाह जी हिन में भेटा साहिब खे जी दुआ आहे हिनखे बेटा बि ॻायो आहे छा साईं हा साईं छा थो चए साईं हिनखे सभु कुझु ॻाल्हि में चड़ा तोखे चोरे ॿोलीअ विधो कन तोखे रेह रंग जो जोड़े ॾिनो जन मेहर मुंहिंजे मन तोखे लोरी लार फिराक इहे वेठा साहिब जा भाई जेकर माल पंहिंजे तुंहिंजो हुजनि मेयूं मुंहिंजो माल ढगियूं हुजनि जे गॾु पियो माल अचे न त चओ त ॿई माल अचनि पिया हू हुन तरफ़े हू हुन तरफ़े सम्झी छा जे करे उहे कीअं थी ख़बर पए सभु को पंहिंजे आवाज़ जे पिसंद में हूंदो त बणा हू त मुंहिंजे माल जो सरलो आहे त मुंहिंजूं मेयूं आहिनि नारी आहे त मुंहिंजूं मेयूं आहिनि गौन यारो गौन खे संभालींदो अहिड़े हिसाब ही धनार सम्झनि था बाक़ी असां जहिड़े शहरी माण्हू खे त ख़बर ई कान न धनार जन जो धंधो ई आहे उहे सम्झ धनार असांखे त बाक़ी रुगो सुर सुठा था लॻनि न त सम्झनि धनार लोह जे इन्हनि नंढनि नंढनि खोखनि में लार लॻाए जुदा सुर ऐं ॿोली पैदा फन आहे जंहिंखे रुगो ही धाकारा कारीगरी अंजाम ॾेई सघनि था हू सॼो ॾींहुं उन किर्त सां लॻल रहनि था पर खेनि एतिरी उजरत पले नथी पवे जेतिरो संदन हक़ हुजे थो काको आदम ॿुधाए थो त चड़नि ऐं चिड़ियुनि जे खोखे जो बि वॾो मुल्ह हुजे थो पर संदन मज़दूरी मेहनत जे मुक़ाबले में बिन घटि हूंदी आहे खरकड़ी पाण वठूं त घणे पाण खे मिलंदी जहिड़ो करे ही 6-7 हज़ार ही मेले में आयूं आहिनि कोन मिलंदी घटि हिते मेलो थो लॻे दरवेश कुतुब शाह ते मटन ते वॾो मेलो लॻे थो उन में अचे इन खां घटि मिलंदियूं ऐं ठाहिण वारा जेके आहियो तव्हां कहिड़े असांजो मुनाफ़ो पोइ जेकॾहिं को ॾेई वञे थो त ॾेई थो वञे पर ॿोलाए नथा वठूं हूं जेकॾहिं हिनखे खरकड़ी खे ठाहिजे हिन जी लार ॿार विझिजे हू बोतो पाण वठी अचे ऐं पाण जेकॾहिं हिनखे लार विझी ॾियूंसि ऐं आवाज़ ठाहे ॾियूंसि ऐं ॿियो हू कड़ो विझी ॾियूंसि त घणा पैसा पाण वठंदासीं साईं पंहिंजो जहिड़ो करे हिसाबु किताबु उहो बि जहिड़ो करे 4-5 जो त थिए थो महिनत आहे पर असांजो जेको हीउ मुल्क आहे जंहिंमें जे कन शइ जी ॿोली करे जेको हिसाबु किताबु उन किरायो ॿोलाए उहो कंदा आहिनि के त वरी कोन बि कंदा आहिनि अहिड़े त वरी लिहाज़ हूंदो आहे पोइ उहो इंसाफ़ु थियो उन जे मथां तव्हां रोज़ानी ही कमु करियो था साईं जहिड़ो करे त जेकॾहिं हुजे थो त को रसी वञे थो त कयूं था न त बाक़ी के छा करियो बाक़ी ॿियो सौ कयूं था माल पंहिंजे जी कयूं था माल आहे तव्हांजे माल खे बि चड़ा बड़ा त हूंदा हा आहिनि साईं आहिनि पाण शौक़ीन या वरी वाढे जे घर में उहो खट न हूंदी आहे तव्हांजे माल खे चड़ा न हूंदा साईं आहिनि हींअर उते जेके आहिनि ते उते ई बीठो उते पिया आहिनि किथे उते ॾख नारे में बि आहिनि नारे कांगड़ियुनि जे हिसाब सां उते पिया आहिनि
हिते हींअर आहे गाह कोन्हे कोन्हे साईं। सिंध जॾहिं सिंधू दरिया सॾिबी हुई ऐं पाणी जी रेल छेल जे करे ॿेला आम जाम हुआ, तॾहिं हिन धरती ते बरसातूं बि बिन घणियूं वसंदियूं हुयूं। जंहिंजे पाणी सबबि पोखी राही आम हुई, तॾहिं माण्हुनि वटि माल जा बि वॾा वॾा वलर हूंदा हुआ। उन्हनि ॾींहंनि में माल खे चढ़ा ऐं चड़ियूं ॿधण जो रवाज बि आम जाम हो। हाणे जॾहिं सिंध ॾुकार जो ॾेह बनी आहे, तॾहिं माल जा वलर बि घटिया आहिनि ऐं भाग्यनि पंहिंजा हिन क़िस्म जा ज़ौक़ ऐं शौक़ बि घटाए छॾिया आहिनि। उन करे माल जी गिची में चढ़ा ऐं चड़ियूं बि के विरले ॿधल मिलंदा आहिनि। ही हाणे माण्हू घटिजी विया आहिनि कारीगर? घटनि किथे 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 आहिनि, किथे किथे हर जाइ जाके आम ई हुजनि उहे कोन। अॻु में त आम हुआ, घणा हुआ। छो घटिया भला? घटिया एतिरो त शौक़ु हटी वियो माण्हुनि जो। हा, माल तां हटी वियो। माल जूं थोरायूं थी वियूं, ॾुकार मुल्क में पइजी विया, माल हटी विया, भाग्यनि जो रूह जो हिर्स ख़तमु थी वियो। इन जी करे हीउ बि वॾो शौक़ु आहे साईं। हीअ वॾी ॻाल्हि जेकॾहिं सावणी आहे ऐं मुल्क सावक में थर आहे, जेकॾहिं हीअ इन मज़ ॿुधण में था अचनि त चवंदो अलाए छा पियो थिए, ख़बर त पई। इहा बि ख़बर पए थी फलाणो चढ़ो मोजो ठहियल आहे। हा मोजो सही। हा ठपियल मोजो आहे, मोजो ख़बर पइजी। ऐं ॿिए जी ठपियल हूंदी त बि तव्हांखे ख़बर पइजी वेंदी मुंहिंजो न ठपियल। मोजो ठहियल ई कोन्हे। उहो कीअं? साईं ॿोली सभु को सुञाणींदो पंहिंजे हथ जी, कीअं न सुञाणींदो। हीअ त गूंगी ॿोली आहे। हा, असां वटि छुटी माल मां वेंदा आहिनि न, असां ठाहे ॾींदा आहियूं। भाग्यनि खे माल छुटी वेंदा आहिनि, असीं को चोरी करे वेंदो ॿीअ जा, असां पोइ सुञाणींदासीं इहो फलाणो मुंहिंजो ठाहे हुयो, फलाणी जाइ सम्झी वेंदा सुञाण। गूंगी ॿोली आहे मुंहिंजो जी आहे त गूंगी ॿोली के हीअ। बसि हाणे साईं तॾहिं बि सुञाणूं था। तव्हांखे सरली आहे। हा सही। हा में वधीक हुई, हींअर सभा घटि आहे। वरी बरसाति जे मौसम में कुझु वधीक में वधीक हूंदी आहे, हींअर घटि आहे। ख़ासि बरसाति जे करे बदल। सियारे में बि सही हलंदा आहिनि, हींअर घटि आहे मौसम। ऊन्हारे में छो? ऊन्हारे में हलंदा कोन न, पोइ सियारे में छा आहे की माण्हू अंदरि सुम्हंदा कंदा आहिनि, पोइ ॿधे वेंदा, आवाज़ हूंदो आहे हुनजो, ख़बर पवंदी आहे मुंहिंजो माल ॿधो पियो आहे। को चोर बोर खां? हा, इन हिसाब इन वॾा उस्ताद आहिनि न। हा उस्ताद ई आहिनि, छा कयूं कफ़्ती आहिनि तो वांगुरु। चढ़ा पाराईंदा आहिनि, जंहिंमें मेह थी वई, ढगो थी वियो, उठ थी वियो, ऐं वधीक चढ़ा जेको आहे पीढ़ीनि में हलंदा आहिनि। ॿियो मेलनि में हलंदा आहिनि, मेलनि में हिननि खे वधीक चाह सां वठंदा आहिनि माण्हू पंहिंजे उन वधण जे लाइ। हर इलाइक़े जा माण्हू ईंदा आहिनि पंहिंजा सकरनि सां, बदीन सां, घाड़ो सां, ये हर जाइ सां ही माल वठंदा आहिनि। पहिरीं तो माल जी मांग घणी हुई, हींअर महांगाई जो दौरु आहे, महांगाई जे करे हींअर माण्हू वीचारा जेको आहिनि वठी कोन था सघनि, छो ही हर शइ ते रेट चढ़ी विया आहिनि। हीअ बि महांगो थी वियो आहे, तांबे पीतल सां ठहे थो आहे, तांबे पीतल जो रेट जेको आहे आसमान ते थी वियो आहे। जेको ग़रीब माण्हू पहिरीं वठंदा, हाणे पोच सां ॿाहिरि थी वियो आहे ग़रीब माण्हुनि सां। हाणे जेको हू शइ 200 जी 150 जी मिलंदी, हाणे हू 400 500 जी मिले थी, हाणे हू जेको आहे वठी कोन था सघनि। हिन जे करे घटि थी वियो आहे हिन जो हलणु, महांगाई जे करे। पालतू जानवरनि जे गले में ॿधजंदड़ गानियूं, चढ़ा चड़ियूं ऐं मीटर सिंध माण्हुनि जे हिकु अजीब शौक़ ऐं ज़ौक़ जो मज़हर आहिनि। उन्हनि चढ़नि चड़ियनि ऐं मीटरनि जे आवाज़ सां वायुमंडल में जेके सुर छिड़नि था, से सुर यकीनन अहिड़ो रिधम पैदा कंदा आहिनि जंहिंखे कनाए माण्हू जो मन बहार थी पवे। दुआ आहे त सिंध में वरी को सुकार जो वाह वरे, तंहिंजी भाग्यनि जा भाण ऐं वथाण ॿीहर आबाद थियनि ऐं सदन शौक़ उरूज ते पहुचे, त जीअं थर ऐं बर में बि माल जे गिचनि में ॿधल चढ़ गार के नवां साज़ ऐं आवाज़ पैदा करे सघे। कैमरामैन अमीन चुमरे ऐं न्याज़ मल्लाह सां गॾु फैज़ खोसो, टाइम न्यूज़ अछड़ो।